अफ़गान शहरनि खे 31 डिसंबर ताईं इस्लामाबाद ख़ाली करण जो हुकुम। घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त 31 डिसंबर बाद अफ़गान शहरी इस्लामाबाद जी हदुनि में न रही सघंदा। NOC खां सवाइ कंहिं बि अफ़गान शहरी खे इस्लामाबाद में दाख़िल थियण न ॾिनो वेंदो। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे मोहसिन नक़वी चयो त जेकॾहिं PTI वारनि खे ॿीहर इस्लामाबाद अचिणो ई आहे त भले शौक़ु पूरो कनि। अल-अमीन गंडापुर फ़रार थियण बाद वावेला करे रहियो आहे त इस्लामाबाद में सिधियूं गोलियूं हलाए 33 लाश अस्पताल में पियल आहिनि। ॿुधायो वञे त माजिवेलनि जा लाश कहिड़े अस्पताल में पियल आहिनि। माजिवेलनि जा नाला ॿुधाया वञनि। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी ऐं DG रेंजर्स पंजाब मेजर जनरल मोहम्मद आतिफ़ बिन अकरम जो पिम्स जो दौरो करे ज़ख़्मी एहलकारनि जी इयादत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।